आया तो अमीर पी जी थी पर उम्मत एड़ो लुटियो आ जो मां ज़ैनब ॾियण जे क़ाबिल न आहियां मां अल्लाह बारनि जी भेण आ अमीर पी जी धी आ मूंखे उम्मत एड़ो लुटियो आ जो मां करबला कुफे शाम जो लुटियल आहियां मूं वटि कुझु न जो मां अबला खे ॾियां मां चाची जो ॿियो कोई सवाल न आहे चाचो तवे तो उफ़ीअ खे चओ हाणे पंहिंजे घर हली पंहिंजे वतन पंहिंजे हली धीअनि सां मिले हली पंहिंजे घर जा दरवाजा खोले असां ॾिसूं रोण वारा जॾहिं दरवाजे जो नालो आयो अली जी धी तड़पी उथी चची सजाद बचड़ा मां त हलण लाइ तैयार आहियां पर पहिरियों उफ़ीअ जो शर्त मन मां कहिड़ो शर्त आहे चेती बचड़ा जो पहिरियों पंहिंजे हथनि सां बाबे हुसैन वारो बंदि दरवाज़ो खोल अज मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वञा रोअण वारो मुंहिंजो इमाम जी रत वधी आहे रोअण वारो ईअं सजाद पंहिंजे हथनि सां बाबे हुसैन वारो बंदि दरवाज़ो खोलियो रोअण वारो तॾहिं दरवाज़ो खुलियो आहे मातिमी ज़ार साईं साम्हूं भाउ हुसैन जी ख़ाली मसरत नज़र आयसि जाते हुसैन वेह थो आलिया फरमाए थी सजाद बचड़ा हली अॼु पंहिंजे हिन अॼु बाबे जे मसरत ते वेह अॼु मां तोखे हुसैन बणिजी ॾिसां आ पाकर बचड़ा हलिया तो भी बाबे जे मसनत ते वे मातिमी उमर अब्दुल हमीद चांडे जा जुमलान तने सजाद बाकर के हुसैन जी खाली मसनत ते वियारे अली जे धी जमो करबला रे फ्री वेवा बीबी करबला रे मो कर फरमाए थी शबीर हाने त ज़ैनब ते रालिया मरहबा मरहबा नौकर 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 रोना माओ चदी आ सजाद हलिया जे बाबे जे मसमा नौकर जी जी दोखे मोला आया तूने मोला तमाजो रोण कबूल फरमाए चदी आ सजाद बचड़ा हली आज बाबे जे खाली मसनत ते वे मावा नौकर 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 दख दफा रोना वारो अल्लाह गवाह चदी सजाद हली आज बाबे जे मसनत ते वे अज मुके हुसैन बणजी वेही दखार आ बाकर बचड़ा तो बे हलिया मसनत ते वे ओ मात बे भा सतर अल्लाह गवाह जने सजाद इमाम बाकर इमाम हुसैन जे खाली मसनत ते बेटान बीबी जो मो करबला रे फ्री वेवा करबला रे मो कर फरमाए थी शबीर हाने त ज़ैनब तेरा दिया हाने त भेण तेरा दिया ॾिसे तो जो तुंहिंजो घर वसई तो जो तुंहिंजो घर आबाद आ जो तुंहिंजो नसल बचायो थी वञाए मां पंहिंजो नसल मुकायो थी वञा मूंखे कोई मां चवण वारो बि न आहे तुंहिंजो घर आबाद थई सजाद बाकिर वसनी था अल्लाह गवाह जने मुझी आलिया ये बाबे जे घर का हलण लगी औलाद वारो दीन वारो मां चवंदो आ केडो भी पी मां गरीब होजे तने धीओ निमाणो पी मां जे घर खा वेंदी वन अबो अम्मा केडो भी गरीब होंदो आ धीअ के कुछ न कुछ दीदान धीअ खई वन दुखे वेले कमी दे इंसाफ तो करे या अमीर पी जी धीआ अल्लाह भाई जी भेण ज़ैनब तने बाबे जे घर का हलिया रोना वारो मुझे सजाद मोहम्मद रत वधण शुरू थियो साल सुगरा करीबती जदी सजाद भा केरी शाम याद आई थी चे तो शाम याद न आई आज काच बाबा हुसैन हुजे अज काच चाचो गाजी हुजे जियां मुझे मुफी ज़ैनब हवेली का खाली हथे न वने मां करबला कुफे शाम जो लुटे लाया मोवत कुछ ना है बच्चो जो उफी के जा औलाद वारो दीन वारो मुझे इमाम जा जुमला बुकिया ना है ये सच साइन सुगरा केरी चाहे ते वरी परे वनी बीबी पांजा पई दुर लहर शुरू कयार सुगरा दुर लाए बाज क्या खणी आई जति रत न रो उफी के खाली न मोटाए मुझा दुर हाज़िर थई मां तकबर जे शादी लाए नौकरा 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 मरहबा मरहबा नौकर जी अॻिते ॿुधंदो मुंहिंजो साईं जो मां मिंबर शरीद मूंखे पंहिंजो मक़सूद मिलियो मूंखे पंहिंजो वंड मिलियो अल्लाह गवाह मातमी हो जॾहिं मातमी हो जॾहिं मां अकबर जे लाइ साण अकबर जे शादीअ लाइ सांडे रखिया मां अकबर शादी कंदो मां दुर हंडाईंदुमि न मुंहिंजे अकबर शादी कई न सेरा पाता न मां दुर हंडाया सजाद भेण खे गलाए फरमाए थो नरवार अॻे मूंखे सकीना जे दुर नरवार दो नरवार मता सजाद मदीने में मरी न वञई
मातमे मुझी आलिया ये बाप अली जे घर का हल लगी ये कतार में भारे जा दरवाजा ऐसी आई हसन जो दरवाजो आयो बीबी चिप हुसैन जो दरवाजो आयो बीबी चिप मोहम्मद हनफिया जो दरवाजो आयो बीबी चिप मुस्लिम जो दरवाजो आयो बीबी चिप सज्जाद जो दरवाजो आयो आ बीबी चिप ओ मातमे दरवाजा बीबी सदी आई चिप कंदी आई ओ मातमे एड़ो को अली जो भगवान हो को अलमन वारे वाजियते एड़ो को बीबी जो मान हो को अलमन वारे अब्बास ते तेरे अब्बास जो दरवाजो सामने दरवाजो तसे बीबी जो वेण वस में नाए रहो आलिया जमीन ते होती भी है बैठी भी है अब्बास दरवाजे मत विजी चेती हो मुझे पर्दे जा जामन अब्बास ओ मुझा गाली से तो ना भेण रखन लाए जी हरी थई अजा ज़ैनब रखन लाए जी हदी ती वतई तेरे मां मदीने में वसंदी है कानो अब्बास तो होदो है कानो अकबर होदो कानो कासिम होदो कानो न मोहम्मद इंदा मुके घर छड़े इंदा अल्लाह गवा जमला मुके आनन कदमन ते नंढा हथ लगान ते केरा मुझे कदमन ते हथ लाण मारो जे तो सुजान बाबे के गिला न दे सुजान मा तुझे नौकर जो पुट फजल हाजिर अज जे अब्बास नायत जमा तो के गाजी बन जी घर छड़े अचा बात में जनाबे फजल पत्थर जो झोली पड़े पखी उड़ारे चवे तो पखी उड़ामी वंजो जो मुझी मुर्शिद ज़ादी घर का बार थी अचे पखी चूम चूम में मिलाए चवंदा यार उड़ामी हलो मता ज़रब जे बुरके ते दीद